जी नाज़रीन, करमपुर मां सां अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां 20 ॾींहं पहिरियां करमपुर जे हिंदू वापारी विशाल कुमार खां फैज़ू थाणे जी हद इंडस हाईवे फैज़ू पुल तां 3 अणॼातल हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते पुरकियल मोटरसाइकिल फैज़ू पुलिस रिकवर कराए वरिती आहे। करमपुर जे साफ़ जावेद उस्मान बिजाणी, सैफुल्ला बिजाणी, बाबूलाल मंधाण पारां SSP शिकारपुर कामरान नवाज़ पंजूथा सां राब्तो करण ते SSP शिकारपुर कामरान नवाज़ पंजूथा जे नोटिस वठण बाद SHO फैज़ू वकील अमन जाफ़री जी मुसलसल कोशिशुनि सां मोटरसाइकिल बरामद कराई वई आहे। मोटरसाइकिल वापस थियण जी ख़ुशी में नौजवान विशाल कुमार जे चाचे विजय कुमार, SHO वकील अमन जाफ़री, साफ़ी बाबूलाल मंधाण, साफ़ी जावेद उस्मान बिजाणी, साफ़ी सैफुल्ला बिजाणी खे नोटनि जा हार पाराया ऐं SSP शिकारपुर कामरान नवाज़ पंजूथा ऐं SHO फैज़ू वकील अमन जाफ़री ऐं करमपुर जे साफ़ जो शुक्रियो अदा कयो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।